सिद्धो सोच मंगलरा वडो मंगलर साईं असा दा चट्टी लहे पे हो जान हुन जो क्या साईं जी एक बार में जण जी जरूरत तो किनी ना साईं। अरे सुमार खान सफा को दरवेश आई बाबा इन भींग में छाजू अखबार छाजा अखबार वाला हां पर साईं के मथे पेरे के खबर पजी वने त बस तो पोए अखबार वालन के कल्टी करण जा गुर तोखे कोन था अचन की इनन बात गाड़न छोकरन सा तू ही मोड जाए जेके पंहिंजे पाण के मुआशरे जो ठेकेदार समझी मुआशरो कयो पिया मरन मुशारो असा बेड़ो सत सुर सुनाइदा सुन जे भले दा क्या घुम जी पूरा दिना सजा यार तेरे यार तुझी कुंडन में वेण की आदत अञा न वई तू तो दिल कुंडू वाला बैठो छा मतलब तो लाइन हासिल थियण का वो वक्त कीअं थो गुज़रे सही हुकुम अब चाय बचायो वञ बस यार ठीक ठाक ठीक ठाक पुलिस खाते जो अजीब मुलाजिम सजण खान लाइन हासिल थियण खां पोइ ठीक ठाक रावल लाइन में अक्सरियत मुंह जड़ंदी आहे हाँ पर लाइन उन्हनि लाइ सज़ा आहे जेके वर्दीअ खे पंहिंजो पेट भरण ऐं माण्हूअ खां किरह फुरण जो इजाज़तनामो था सम्झनि बहरहाल तोखे ते मोकिलियो त सज़ा तौरु अथनि न सिसिफस खे जॾहिं ओलंपिया जबल जी चोटीअ ते ॾरो पथर खणी फिक्स करण जी कोशिश कई वई हुई न त हुन हिकिड़ी मुल्क में हुन सज़ा ऐं फ़ैसिले खे बेरहम ऐं बेमाना करे सज़ा ॾींदड़ खे परेशान करे छॾियो तू खणी के बि मिसाल ॾे पर आउं सम्झां थो त असां वटि नदामत ऐं पछतावे जा रवैया ख़तमु पिया थींदा वञनि पोइ आउं छा थो करे सघां यार मूंखे ड्यूटी त करणी आहे न हिते लाइन में ऐं हुते में फ़र्क़ु आहे रुगो तो लाइ न उन्हनि माण्हुनि लाइ जेके ॿधे हिसाब में बाहि मंझनि यार हिकु माण्हूअ जी काइंड दिलि बि छा थी करे सघे उन्हनि माण्हुनि लाइ सूर ऐं दर्द ॿिया बि घणा आहिनि यार ॾिस सॼा रुञ ऐं सुञ में माण्हू लप पाणीअ जे आसिरे ते काफ़ी पंधु तइ करे वेंदा आहिनि मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तूं वापसि उते ई ट्रांसफर कराए अचु यार आउं कीअं थो ट्रांसफर कराए सघां हद जो एसपी डीएसपी सूबेदार जॾहिं मूंखे पंहिंजे मथे जो सूर सम्झंदा हुजनि लाइन मां हुननि अॻियां माफ़ीनामो जमा कराए त आउं नथो वञी सघां मसइलो आहे यार हू मूंखे बर्दाश्त ई कोन कंदा तूं पाण विलिंग आहीं ठीकु आहे लॻाए ज़ोर जेकॾहिं तुंहिंजे वस में हुजे त अनवार साहब मूं त अॻु बि गुज़ारिश कई हुई त नौजवाननि खे चांस ॾियो साईं नौजवान खे बि चांस ॾींदासीं पर तव्हां कुझु न कुझु लिखियो ठीकु आहे मूंखे टाइम मिलियो त अव्हांजे लाइ ज़रूरु कुझु न कुझु लिखंदुसि महिरबानी तव्हां चांहि पियो मां न्यूज़ रूम अची अचो अजीब चक्कर आहे चोर पहरेदार पिया थियनि पर असांजा त एहसास ॼण अॻे ई चोरी थी चुका हुजनि बाबा तव्हां हाणे कंहिंखे पिया चओ पंहिंजो पाण खे इन लाइ त ख़ुदि पाण ते बि शक थियणु लॻो अथमि त किथे आउं ख़ुदि बेस लाश त बणिजी कोन पियो आहियां ॿियो कंहिंखे चवंदुसि पुट असां ॼण वीराने में ॻाल्हाए पढ़ाॾा ॿुधंदड़ आहियूं हीअ ख़बर पढ़ मैट्रिक जे कूड़े सर्टिफिकेट ते भर्ती थियल पुलिस जमादार जा करतूत जमादार सूमार आधी रात जो पराए घर में टिपी पियो भातिन जे जागण ते पोड़े वसंत के धकी करे भॼी वियो।
तर जे वडेरे जे मिली भगत सां पुलिस केस दबाइण जे चक्कर में पुट आख़िर माण्हू केॾांहुं वञनि, कहिड़ी विथी बची आहे जितां हू साह खणनि। ईअं थो लॻे ॼण ही सभु कुझु इन पर्पस लाइ कयो पियो वञे त जीअं माण्हुनि जे पुत में रत जो फुड़ो बि न बचे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। बेवस थींदा पिया वञो। ॾेखो पुट कीअं अचणु थियो आहे? सर हिकिड़ो त मसइलो इहो आहे जेको अख़बार में छपियो आहे। तव्हां महिरबानी करे अनवर साहब खे कहिड़ो अप्रोच करे हिन आज़ार मां त जान छॾायो। फर्ज़ करियो जमादार सुमार हलियो वियो, उन जॻह ते ॿियो सुमार ईंदो। बाबा सुमारनि जी का कमी आहे छा? पग पग मथे पीहणियूं आहिनि। न न सर, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे पुलिस में, तमामु सुलझियल छोकिरो आहे। बसि पंहिंजे माण्हुनि तरफ़ सुठे रवैये ख़ातिर लाइन हाज़िर थियो वेठो आहे, उनखे नाद में आणणो आहे। हा, पंहिंजो छा नालो अथसि? सॼण नालो अथसि सर, ASI सॼण। ठीकु आहे, आउं अनवर साहब सां हिन मसइले ते ॻाल्हायां थो। मूंखे उमेद आहे त हू कुझु न कुझु ज़रूरु कंदो। तूं हीअं कर, सॼण जा पार्टिकुलर्स लिखी ॾे। रावल पुट, माण्हुनि जूं कूकूं माण्हुनि ताईं पहुचायो, जीअं मन कुझु ज़िंदा रहण जो एहसास त रहे। रावल, इन मसइले ते थोरी घणी ख़बर अथई कि न? मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त हुन घर में हिकु नौजवान छोकिरी रहे थी, उन ते को दाग लॻाइणो हूंदो न, बसि। सिंध जी ख़ासि चूरो चांहि। ये काफी ऐं ये आवाज़। वाह, चांहि मेहमान नवाज़ी ऐं रेड रोज़ चांहि त गॾु गॾु हलनि थियूं। नंबर 1 क्वालिटी ब्रुक बॉन्ड रेड रोज़ चूरो चांहि। हाँ मिस्टर बे, ये सब छा पियो थिए? अहिड़ी ॻाल्हि कीअं न आहे? ही अख़बारूं सभु कूड़ियूं आहिनि छा? चनेसर खान जो माण्हू आहे? इहो केरु आहे चनेसर खान? पोइ तूं बि चनेसर जो माण्हू आहीं ऐं आउं बि सुभाणे चनेसर खान खां पुठी ठपराए संदसि माण्हू थियां, ईअं न? का बि सूरत न आहे, कंहिंजो माण्हू हुजे। आउं बि इन स्टेशन ऐं पोस्ट जा घणा तमामु शिकायती फाइल कर थी चुका आहिनि। पूरे हमले के सस्पेंड कयो वञे ऐं फिलफोर FIR दर्ज करे तहक़ीक़ कई वञे। आउं तुंहिंजो ऑफिसर आहियां या तूं आहीं? हे ठाहे सॼण नथो वञणु चाहे इन स्टेशन ते त बि ऑर्डर ओबे करणो पवंदुसि। मूंखे केस जा सभु डिटेल्स सुभाणे फाइल करे ॾियारे मोकिलिया वञनि। अंडरस्टैंड? पंहिंजे बनी वारे घस ते जेको चीलो हो सो हुन टांगड़ जी गाॾीअ त की न हो? सरकार, मूंखे बि शक आहे त इहो चीलो, हा सरकार, अलाह दादा खान जी गाॾी जो ई हुयो बाबा। कमदार जी सरकार। अहिड़नि हल्कनि माण्हुनि जी हालत ते शक न, पर पक हूंदी आहे मूंखे। बसि साईं, छा कजे? सरकार आहे तव्हांजो पंहिंजो, पंहिंजी अख करे त माण्हू कढण खां बि वियो बाबा। जे पेर में नासूर थी पवे त सॼी टंग खे बचाइण जे लाइ पेर खे वढाइणो पवंदो न कमदार। केतिरा भेरा हुन टांगड़ खे चौराए मोकिलियो हुउमि त मुंहिंजी बनीअ मां गाॾी खणी न घुमंदो कर। सरकार, असुल अथसि माइटानी अॾनि, चई बि हिकु ॻाल्हि त कंदो उनजी उबत बाबा। सरकार, तव्हां ई चालीह वॾो आहे बाबा। कमदार, मूं वारी कुमेद घोड़ी ॾिठी अथई? उहा तोखां उमिरि में वॾी आहे, पोइ तूं हुनजे साम्हूं हथ ॿधी
कंध झुकाए बीह रहो। वॾो आयो आहे वॾो, अॼु जग थो जान मोहम्मद खे सेखारे त हू वॾो आहे। तूं ई माठ करे वेही रहो, पोइ आउं माठ करे वेही रहां। बाबा हिकिड़ी ॻाल्हि करियां जे दिलि में न करियो। कमदार, हिन दिल लाइ कहिड़ा कहिड़ा धक पजाया आहिनि, चओ। ॻाल्हि हीअ आहे त ॾाढी मरियात जेका छूट अलाह दाद साईंअ खे ॾिनी हुई न, तंहिं खेसि वधीक हरकत ई करे छॾियो आहे बाबा। हू अञा ताईं इहो सम्झे पियो त ॾाढी हाजाणी मरियात अञा चाही जीअरी आहे। जे ईअं नथो सम्झे त बाबा ॿी ॻाल्हि थो सम्झे। कहिड़ी त? सरकार इहा त ॾाढी मरियात वञण वक़्तु अव्हां खे अलाह दाद साईंअ जी पारत करे कोई दम ॾिनो हो बाबा। खैर, वो वॾड़ी हुई ऐं असांजा बि जहिड़ो कर हथ वटियल हुआ। कंदड़ हूअं बि ज़ाल ज़ात कहिड़ा माॾ अटकाया। हिकिड़ी ॿी ॻाल्हि करियां जे भाउ दिलि में न करे। सरकार चवंदा आहिनि लखियूं झले भोलड़ो खटियो खाए फ़क़ीर। सो सरकार पाण त हड़े ई पिया हिते लखियूं झलियूं, पंहिंजूं ज़मीनूं संभालण साह खां बि ॾुखियो संभालण बाबा। पराई ज़मीन जी पोइवारी करण माना बस सरकार। सब समझा पियो कमदार, सब समझा पियो। तूं कॾहिं खां ये दिलनि जा वर कपण सिखियो आहीं? चाचे चने सिर सां मुंहिंजी दुआ सलाम त पुराणी आहे। सरकार यारनि जा यार यार हूंदा आहिनि बाबा, यारनि जा दुश्मन यारनि जा दुश्मन हूंदा आहिनि। कॾहिं चने सर खां इहो सोचियो आहे त अव्हां जी अलाह दाद साईं जी पाण में केतिरी लॻे? पर हू अलाह दाद खान सां बि जुट त असां सां बि। सरकार चने सर खान लाइ औखीअ में त ईअं आयो न बाबा, अलाह दाद साईं वरी पटका ॿुधाईंदो अथसि छा? इहा ॻाल्हि त आहे, पर कमदार छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। पहिरियों इहो ॿुधाए त खानल किथे आहे? सरकार खानल आहे बादशाह माण्हू। सरकार आहे अव्हां जो नंढो भाउ, पर भायां थो त ॾाढी मरियात जे कन मां कोरे कजो। सो सरकार सम्मान जूं सारियूं ॿुॾनि या तरनि खानल खे छा आहे? वियो आहे अलाह दाद साईं वारनि ॾांहुं दरगाह ते। सरकार इहा बि शर्त केरु ॾिए त मां अथई, पर फज़ीलत मां निकितल माण्हू। सरकार माण्हूअ मां डपु न लाहे, कामाल कंहिंजे बि बाबा। सरकार अचे त बाबा मां सम्झायोसि। अचण ॾे खानल खे। पिरी मूंखे जलाइण मां मिलई छा थो ॿुधाए? पिरी मूंखे जलाइण मां मिलई छा थो ॿुधाए? पिरी मूंखे जलाइण मां मिलई छा थो? उमाणी दावतूं छो थो पयामी जे हथों मुंडे? उमाणी दावतूं छो थो पयामी जे हथों मुंडे? बनाए अजनबी मूंखे घुराइण मां मिलई छा थो? बनाए अजनबी मूंखे घुराइण मां मिलई छा थो? ज़माने जे सतायल खे सताइण मां मिलई छा थो? ज़माने जे
सतायल खे सताइण मां मिलई छा थो ॿुधाए ए पिरी मूंखे जलाइण मां मिलई छा थो ॿुधाए ए पिरी मूंखे जलाइण मां मिलई छा थो चंद फ़क़ीर अॼु छा थी वियो अथई? साईं साज़ साॻिया ई आहिनि पर सुर सुकल आहिनि फ़क़ीर। साईं बोल त तव्हांजा ई आहिनि। पंहिंजा बोल बि रुठल यार थी परे परे पिया हलंदा आहिनि। हेॾां ॾे ॿुधाए ऐं पिरी मूंखे जलाइण मां मिले छा थो ॿुधाए ऐं पिरी मूंखे जलाइण मां मिले छा थो जलाइण मां मिले छा थो जलाइण मां मिले छा थो ॿुधाए ऐं पिरी मूंखे जलाइण मां मिले छा थो ॿुधाए पिरी मूंखे जलाइण मां मिले छा थो। अॼु तूं वरी आयो आहीं? हा मूंखे छॾे ॾे मूंखे छॾे ॾे। न मूंखे ॿुधाए तूं केरु आहीं? आऊं केरु आहियां? आऊं जेको बि आहियां तुंहिंजे साम्हूं आहियां। तूं लिकाहीं थो अॼु तूं सच ॿुधाए त केरु आहीं? छा तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त तूं बि मरी? आऊं बि मरां। छो? तव्हां हलियो वञ इहो पंहिंजे तव्हां छॾे ॾे। बिहार मां अचेज बिहार मां अचेज हलियो वञ। चने सरखान लाइ लंगर पाणी जो बंदोबस्त कर। हाज़िर साईं। महिरबानी 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 अल्लाह साईं महिरबानी। बहरहाल मयारी न करे मयारी न करे। 5 महीननि खां लंगर जो अन्न कीन पहुतो आहे। यादगिरी आहे यादगिरी? हा सही रुगो यादगिरी। अल्लाह साईं हाल ईअं सारियल आहे त ॾुकार ॾोयूं टंगाए छॾियूं आहिनि। हीअ हवा वारे तर वारो टुकड़ो आहे न तंहिंमां त पांथी बि पूरी कोन थी थिए। हा बाक़ी तव्हां वारो हिसाब किताब चुकतो थींदो थींदो। हिसाब किताब जी यादगिरी रखण बि तुंहिंजी लाचारी आहे। असांजे मथे जो सूर किने चने सर। हिकिड़े माण्हू खे काबू करणु शीर खे काबू करण खां वधीक ॾुखियो कमु आहे। ॿियो त तो वारो सौट गांच संभालणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे चने सर। 2 भेरा भॼण जी कोशिश कई अथसि पर हमराह नथी को कयो।
हलंदा साईं, इहा ॻाल्हि रुगो ॻाल्हि आहे या सची? हा, चने सर चई तो भला। न न न न न न, मूंखे हुन जो खपे राज़को। हा छॾे ॻाल्हि खे, अव्हां जो अन 2-3 ॾींहंनि जे अंदरि पहुची वेंदो। सरकार जो ख़ैर। कमदार जी सर। अरे ये लालू वाले नंबर में केड़ा माण्हू अची विहारिया थी? सरकार हर दुकान वारे वरी अची वेहंदा आहिनि सो के मिठा माण्हू आहिनि छा? न साईं, अहिड़ी त ॻाल्हि न आहे बाबा। देखो असां ॾुकारे जो ठीको खयो आहे छा? बिना मोकल वठण जे अची वेही रहिया आहिनि या हुनजो मग़ज़ ख़राब थियो आहे? न सरकार, वॾी मज़दूर माण्हू आहिनि बाबा। मज़दूर त आहिनि, पर इहे जे अची वेठा त बड़ा बड़ा काठी थी अचे, ॿिया बि अची लथा त पोइ? सरकार चओ त राति पेट में ई रही कराए छॾिया, पर सरकार हूंदा त मज़दूरी सस्ती थी पवंदी। असुल बुख था मरनि, पेट ते कमाइण वारा आहिनि बाबा। ॾाढी हजाणी मराहत जे ज़माने खां अची वेहनि था बाबा। ॾाढी हजाणी जीअरी कान्हे। अॼु जो वञी उन्हनि खे चओ त मुंहिंजी ओ ताक़तो थी वञनि, सम्झे? अॻूणी मीटिंग में तजवीज़ आई हुई त असांखे पंहिंजे इदारे जा साइन बोर्ड्स हर ॻोठ में हणणु घुरिजनि ऐं इहो कमु असां पंहिंजे इदारे जे सरगर्म कारकुन रावत जे सुपुर्द कयो। सर टोटल 37 ॻोठनि जे 12 साइन बोर्ड हया आहिनि। सुठो, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त सखणा साइन बोर्ड हणी असां कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे। इहो त के मसइले जो हल न आहे पापा। नाहीद, इहो त को वर्क ई न आहे। कीअं रावत? बिल्कुलु न न, इहो कम ई आहे। ठीकु आहे, गुज़िरियल मीटिंग में इहो कमु अक्सरियत राय सां करण जो फ़ैसिलो कयो। ज़ाहिर आहे हाणे असां पंहिंजा साइन बोर्ड उतां हटाए नथा सघूं। हुसैन वक़्त साहब, तव्हां पंहिंजी असाइनमेंट जो छा कयो? हाँ सर, मुझे डेटा मूजिब त घटि में घटि 9 घरनि खे ऐं वधि में वधि 15 घरनि खे रोज़गार ॾेई सघिजे थो सर। दैट्स गुड। मूंखे सम्झ में नथो अचे त ॻाल्हायो छा पियो वञे। नहीं पुट, फॉलो द मैटर दैट इदारो उते जे माण्हुनि खे रोज़गार ॾियण लाइ गाली के साज़ी जे हुनर खे इंट्रोड्यूस करणु थो चाहे। ईअं करण सां उते जे माण्हुनि खे मानी मिलंदो, उन्हनि जो कंहिं हद ताईं फ़ाइदो थींदो ऐं इदारे खे इन कम में लखे रुपए जो घाटो थींदो। मफ़ाद परस्ती जे ऑब्जेक्शंस खे हिन वक़्तु मां दलीलन वसीले रद्द करण जे मूड में न आहियां, छो जो टाइम ख़त्म थी चुको आहे।